क़िबला मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह। ही किताब 8 ज़िलहज 1418 हिजरी बामुताबिक 6 अप्रैल 1998 ते दरगाह काज़ी बुरहानुद्दीन रहमतुल्लाह अलैह कक्कड़ में मौला बख्श जूणेजे जी मेज़बानी में फरमायो। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन बिरहमतिक या अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम।
व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम उलमाए किराम व मुअज़्ज़िज़ सामीन हज़रात व बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मनवालुहु जे पाक कलाम क़ुरान मजीद जी हिक आयत सगोरी मौज़ू जे सिलसिले में अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में चंद मारूज़ात तव्हां जे आॾो मूंखे अर्ज़ करणा आहिनि जेके तव्हांखे गौर सां ॿुधणा आहिनि। दुआ फरमायो अल्लाह ताला जल जलालुहु व मनवालुहु शाल पांजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद इहा बि दुआ कयूं त अल्लाह ताला शाल तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। सब खां अव्वल तिलावत कयल आयत करीमा जी माना ॿुधाइण ज़रूरी आहे, छो त क़ुरान पाक जी जेका आयत पढ़जे उन जी पहिरीं पहिरीं माना ॿुधाइजे त जीअं ॿुधण वारनि खे ख़बर पवे त अल्लाह पाक जल्ल जलालुहु व मनवालुहु जे पाक कलाम में छा इरशाद थियल आहे। इन खां अलावा अवां खे अॼो की हिन महफ़िल जे मौज़ूअ जी बि ख़बर पवे त मां कहिड़े सिलसिले कलाम खे जारी थो रखां। इन जे लाइ अवां जे आॾो मूं जेका आयत करीमा तिलावत कई आहे, पहिरियां पहिरियां मां तव्हांखे हुन जो तर्जुमो ॿुधाईंदुसि, पोइ हुन जे तफ़सीर मुतालिक़ कुझु ॿियूं क़ुर पाक जूं आयतूं हदीसूं अल्लाह पाक ऐं सदसि प्यारे हबीब जा अक़वाल ऐं फरमान अवां जे आॾो पेश करण जी कोशिश कंदुसि। रब तबारक व तआला असल तव्हांजी असांजी सभिनी जी हाज़िरी मंज़ूर फरमाए। हाणे मां आयत करीमा जी माना ॿुधायां, इन खां अॻु में तव्हांखे अर्ज़ात मोहब्बत ज़ौक़ शौक़ ऐं बुलंद आवाज़ सां प्यारे नबी करीम जे मथां दुरूद पढ़ो त मां क़ुर पाक जो तर्जुमो तव्हांखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालुहु व मनवालुहु पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो
व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। व इज़ यरफ़उ इन जे तफ़सीर में तमाम मोतबर बुजुर्गन तफ़सीर वारन आलिमन लिखियो आ त इन जा हिते हिकिड़ो लफ़्ज़ मख़फ़ी आ उज़कुर व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल। अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याद कयो उन वाक़े खे जॾहिं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम काबतुल्लाह जो बुनियाद खणी रहिया हुआ। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। ऐं ॿई हीअं चई रहिया हुआ ऐं मुंहिंजा मौला हीअ ख़िदमत असांखां क़बूल फरमाए, तूं ई ॿुधंदड़ ऐं ॼाणंदड़। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे नबी पाक अलैहिस्सलाम खे इहो वाक़ियो यादि ॾियारे चवे थो मुंहिंजा हबीब इहो ॻाल्हि किसो यादि कर। ही किसो कहाणी नाहे, न पुन्हू ऐं ससुही जी ॻाल्हि आहे, न मारूही ऐं उमर जो किसो आहे, को लैला ऐं चनेसर जी ॻाल्हि आहे। हे वाहिदुल क़हार वहदहू ला शरीक रब करीम जे पाक कलाम जी ॻाल्हि आहे। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, मुसलमान सराइण वारो जेकॾहिं अल्लाह पाक जे कलाम पाक जी हिकिड़ी आयत जो इनकार कंदो काफ़िर थी वेंदो। छो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे क़ुरान मजीद जे मथां ईमान आणण फर्ज़ आहे। जो कुझु अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे सो सभु सही आहे। रुगो एतिरी दुआ कयो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असां मौलविन खे हिदायत करे का माना सवली ॿुधायूं। क़ुरान हक़ आहे, मां न तव्हां जे आॾो चवां। क़ुरान शरीफ़ जो रुकू सॼो पढ़ी ऐं माना में तव्हांखे ॿुधायां बाबा हिन महल ॾींहुं टाक मंझंदा क़बूल कंदव? छो? क़ुरान जो पढ़ियो सम्झ में तव्हांखे शायदि ॻाल्हि कान थी अचे। मां बरोचकी तो कोन थो ॻाल्हायां, न को फारसी थो ॻाल्हायां, न को अरबी सिंधी में थो तव्हां जे आॾो कुझु अर्ज़ु कयां। अबा सॼो रुकू पढ़ां भला एमी पढ़ी ऐं तव्हांखे चवां त मुंहिंजो मुंहुं ओभर आहे, मस्जिद में जो वेठो आहियां। सम्झा अथव अलाए कान? सम्झो त था न नहीं? मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, अल्लाह ताला तव्हांखे अकुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे, फ़हम ॾिनो आहे, फरासत ॾिनी आहे। हिकिड़ो माण्हू आहे तव्हांजे आॾो वेही क़ुरान शरीफ़ पढ़े थो, अव्हां जे आॾो क़ुरान में किसो बयान करे थो, बाबा सॼो ॾींहुं थो क़ुरान पढ़े ऐं माना तव्हांखे अहिड़ी थो ॿुधाए जो अव्हां कल्ह मुस्लमान कोन थिया आहियो। मिठड़ा, अव्हां परसू मुस्लमान पर मुस्लमान कोन थिया आहियो। अव्हां जा अब्बा मुस्लमान, अव्हां जा ॾाॾा मुस्लमान, अव्हां जा पर ॾाॾा मुस्लमान, अव्हां सदन खां वठी करे मुस्लमान आहियो। नए सिर इस्लाम तव्हांखे ॻिचीअ में कोन पियो आहे। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, असांजे सिंध में त मोहम्मद बिन कासिम जे ज़माने खां वठी करे असांजे क़ौम में इस्लाम हलंदो पियो अचे। आलिम अॻ में बि हुया, अहलुल्लाह अॻ में बि गुज़री विया। हज़रत मखदूम कादी साहब रहमतुल्लाह अलैह तव्हांजे पाड़े जो बुज़ुर्ग आहे। मां अॼु हाजी साहब खां पुछो, साईं मौली साहब जन खां पुछो, साईं वारा फरमाइनि था त हिकु आम तरह सां मशहूरी आहे त 2 सदीअ जो बुज़ुर्ग आहे। अॼुकल्ह ही काई सदी आहे? 15 मां 2 कट बाक़ी घणा बचा? माना इहे सम्झो त 1300 साल खां वठी करे
अच्छा है अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। दोस्तों गौर कजो, तवज्जो कजो। त पाण नईं मां मुसलमान कोन आहियूं। हजरत मखदूम काजी साहब खे 1300 साल थिया आहिनि। घणा 100 साल सही? उन वक्त में आलिम, आरिफ, आबिद, मुहक्किक, मुदक्किक, मुफस्सिर, वॾा वॾा कामिल अकमल दरवेश ख़ुदा जा प्यारा माना गुज़री चुका आहिनि। ऐं अव्हां उन पुराणे दौर खां वठी करे गौर कयो त जेको असांजे अहले सुन्नत व जमात में ॿियनि फ़िरक़नि सां वास्तो कोन्हे, अहले सुन्नत व जमात सॾाइण वारनि में जेके तरीक़ा राय जो हुआ उन्हनि खे पुराणनि कंहिं बि आलिमनि ग़लति कोन चयो, नाजाइज़ कोन चयो, बिदअत कोन चयो, शिरक कोन चयो। खुदा जे प्यारनि बाननि सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जेको दीन वरतो सो असां ताईं पहुचायूं। हाणे न जेकॾहिं को 50 साल खां वठी या वधि में वधि 100 साल खां वठी नओं मज़हब पैदा थियो आहे, नवा फ़िरका, नवा टोला, नयूं जमातूं ऐं पढ़नि बि रुगो क़ुरान ऐं क़ुरान पाक पढ़ी तव्हांखे हिक जी ॿी पिया ॿुधाइनि। मुंहिंजा अदा उन जे लाइ तव्हां पाण सोचो, असांजी ॻाल्हि ते न हलिजो। अव्हांखे ख़ुदा ताला सम्झ अकुल ॾिनो आहे। इहो क़ुरान करीम त रसूलुल्लाह ते नाज़िल थियो हो, जेको अॼु ताईं मौजूदु आहे, इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं मौजूदु रहंदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे, नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे तो कुरान पाक के नाज़िल करण वारा असां आहियूं ऐं उन जी हिफ़ाज़त भी असांजे ज़िम्मे आहे। ला तब्दील लिकलिमातिल्लाह, अल्लाह ताला जे कलमात में का तब्दीली अचण वारी कान्हे का। हे जहान, हे ज़मीन बदलजी सघे थी, लेकिन अल्लाह पाक जे कलमात में, कलाम पाक में कंहिं क़िस्म जी तब्दीली नामुमकिन आहे। छा जेको कुरान पाक रसूलुल्लाह वटां आयो, सिद्दीक़ अकबर जे दौर में, फारूक आज़म जे दौर में, उस्मान ज़ुन्नूरैन जे दौर में, हजरत अली मुर्तज़ा जे ज़माने पाक में, हसनैन करीमैन जे ज़माने में, सहाबा जो दौरा, ताबईन जो दौरा, तबअ ताबईन जो दौरा, उन खां बाद में हलंदो हलंदो वलियन, गौसन, कुतुबन, दरवेशन खां असां ताईं पहुतो आहे। इहो साॻो क़ुरान आहे। इन में न का ज़ेर जी फ़र्क़, ज़बर जो फ़र्क़, शद जो को मद जो को फ़र्क़ कोन आयो आहे। हाणे इहे नवा मसइला किथां पैदा थिया जो मौलवी क़ुरान पढ़ी चवे थो त बाबा क़बर ते बांग जाइज़ नाहे, मैयत जे जनाज़े खां पोइ दुआ जाइज़ नाहे। जेकॾहिं तव्हां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलातो सलाम पढ़ी बांग जो थाया जाइज़ नाहे। माण्हू मरी थो वञे, जनाज़े खां बाद में चहल कदमी करायो बाबा जाइज़ नाहे। और मुझा प्यारा भाव अज़ीज़, औलिया अल्लाह जे मज़ारात ते माण्हू वसीलो वठी दुआ घुरनि था, बाबा इहा बि जाइज़ कान्हे का। नबी करीम जे लाइ माज़ अल्लाह क़ुरान पाक जूं आयतूं पढ़ी चयो थो वञे असां जहिड़ो हो, खाईंदो हो, पीअंदो हो, माज़ अल्लाह नबी पाक जे लाइ ईअं चवनि पिया त हुज़ूर खे भित जे पुठियां जी बि ख़बर कान्हे का। माज़ अल्लाह नबी करीम लाइ ईअं बि चवनि था त नबी करीम खे ग़ैब जी ख़बर हुजे हा त यहूदियाणी ज़हर भरियो गोश्त खारायो, नबी पाक हो गोश्त छो खाइयो, ख़बर हुजे सा त ज़हर वारो गोश्त छो खाया। मां पुछां थो त को नओं क़ुरान नथो? अच्छा तव्हां छा था सम्झो क़ुरान पुराणो आहे या नओं आहे? असां वारो दीन नबी करीम जे ज़माने खां हलंदो पियो अचे या मेड इन पाकिस्तान आहे? तव्हांखे पक कान्हे जाबा? चओ न त नबी करीम जे ज़माने खां हलंदो पियो अचे न।
इहो दीन, इहो मजहब, इहो मसलक, इहो तरीक़ो अल्लाह वारनि जो, सहाबन जो, ताबइन जो, तबो ताबइन जो, नबी करीम जे ज़माने अक़दस खान थो अचे। इहे मुफ़स्सिर, इहे मुहक़्क़िक़, इहे आलिम, इहो क़ुरान, इहो कहिड़ो चक्कर आहे हिन ज़रिए असांजे मुल्क जी बदकिस्मती थी आहे। हिन बर्रे सगीर में अंग्रेज़ पेर विधा, यहूदन पेर विधा, ईसाइन मुल्क ते हुकूमत कई, काफ़र असांजे मुल्क जे मथां 100 साल बादशाही कई। उन जे हुकूमत अचण खां पोइ मुसलमान जो मुखालिफ थी पियो। अगे छो न हो? अंग्रेज जो कानून आ, उसूल आ, डिवाइड एंड रूल। हू चवंदो आ ऐं चवंदो रहियो आ, अॼु बि इहा चाहे थो त ऐं अंग्रेज़ो ऐं ईसाईओ, मुसलमान तव्हां खां मज़बूत आ, मुसलमान तव्हां खां मज़बूत आ। जेसी ताईं हुन जे दिल में इश्क़े मुहम्मदी आ, जेसी ताईं हुन से क़ुरान सां मोहब्बत आ, अल्लाह जे रसूल सां प्यार आ, अवां मुसलमान खे शिकस्त नथा ॾेई सघो। हाणे डिवाइड एंड रूल, अवां मुसलमाननि खे वेढ़ायो, तक़सीम कयो, मुसलमाननि में फिरकेबाज़ी पैदा कयो, मुसलमाननि जी ताक़त खे ख़त्म कयो। पोइ जॾहिं मुसलमान कमज़ोर थींदो, पोइ तव्हां हुन ते हुकूमत बि कंदव, कंट्रोल बि कंदव, कब्ज़ो बि कंदव। पोइ अवां ईअं हुन खे नचाईंदव जीअं भोलड़े खे फ़क़ीर नचाईंदो आहे। ख़ुदा खानो ख़राब करे अंग्रेज़ जो असांजे हिन पाक मुल्क में जेको दरवेशनि, कामिलनि, अल्लाह जे प्यारनि, वलियनि ऐं दरवेशनि जो मुल्क हो। खास करे सिंध के तो यो शरफ नसीब आ, काथां कलंदर शहबाज हलियो आ, सिंध में अची आबाद थियो आ। अदर शाह सदर लकी वारा मुंहिंजा प्यारा दोस्त, इन्हनि जो बुजुर्ग जेको वॾो हो उहो काथां हलियो आ, बुजुर्ग अची सिंध में आबाद थियो आ। सैयद सिंध जा नाहिल, मखदूम सिंध जा नाहिल, कुरैशी सिंध जा नाहिल, बुखारी सिंध जा नाहिल, फारूकी सिंध जा नाहिल। मुंहिंजा प्यारा दोस्त तव्हां गौर कंदो, इहे सभु ॿाहिरि खां बुजुर्ग आया। इन जे करे जो सिंध जे माण्हुनि जी दिलि साफ़ हुई, अक़ीदत वारा, मोहब्बत वारा, ईमान वारा, अल्लाह वारनि खे प्यार सां ॾिसण वारा हा। हिननि अल्लाह वारनि जे लाइ दिलि विछाई, अखियूं विछायूं, ख़ुदा जे बानल पंहिंजा वतन विसारे सिंध खे पंहिंजो वतन बनाए वेही रहिया। ये नक्शबंदी भी ॿाहिरि खां आया, चिश्ती भी ॿाहिरि आया, कादरी भी ॿाहिरि खां आया, सहरवर्दी भी ॿाहिरि खां आया, सिंध जो को भी कोने को, हनफी भी ॿाहिरि आया, शाफ़ई भी ॿाहिरि आया, मालिकी भी ॿाहिरि आया, हम्बली भी ॿाहिरि आया। ये जेके भी बुजुर्गान दीन हा सभु ॿाहिरि खां आया। असां सिंध जा मुसलमान हुनखे लब्बैक चई पंहिंजे अखियुनि में जायूं ॾिनियूंसीं, दिलि में जायूं ॾिनियूंसीं। हुननि असांखे अक़ीदत, अदब, इस्लाम, मोहब्बत, भाईचारो ॾेखारियो। अहिड़ी त मोहब्बत ही जो मुसलमान जे मथां कुर्बान पियो थींदो हो। अॼुकल्ह मस्जिदुनि में लठ लॻी पई आहे। मौलवी हिकिड़ो मुसल्ले ते आहे त ॿियो निमाज़ पढ़ण लाइ तयारु कोन्हे। हिकिड़ो सलाह सलाम पढ़े थो त ॿियो हुनखे कुफ्र जी फतवा थो ॾे। हिकिड़ो यारी थो करे त ॿियो हुनखे बिदअती थो चवे। हिकिड़ो या रसूल अल्लाह थो चवे त ॿियो हुनखे काफ़र थो चवे। हिकिड़ो मैयत जे जनाज़े खां पोइ दुआ थो घुरे त ॿियो हुनखे काफ़र थो चवे पियो। इहा कहिड़ी वबा आहे, इहा कहिड़ी बद दुआ आहे, इहा कहिड़ी नज़र लॻी आहे जेका असांजे ॻिची में पई आहे। दुआ करे छॾ ख़ुदा हिन वबाल खे कढे। जेसिताईं मुसलमान मुत्तहिद नाहे, मुसलमान में इतिहाद नाहे, ॿधी नाहे, प्यार नाहे, फिरकेबाज़ी खां मुसलमान जेसीं पंहिंजी जान नथो छॾाए तेसीं ताईं मुसलमान तूं दुनिया जे ॿियनि हुकूमतुनि जा जूता खाईंदे, सुधरी कोन सघंदे। जेकॾहिं तोखे अल्लाह जे रस्सी खे मज़बूत रखणो आहे त अल्लाह जे क़ुरान ते अमल कर। ऐं क़ुरान पाक तोखे सभु को पढ़ी ॿुधाईंदो, पर उन जे बारे में मां तोखे वज़ाहत सां ॿुधाए थो छॾियां। नबी करीम जी ज़ात बाबरकात तां क़ुर्बान वञा, ख़ुदा जे हबीब 1400 साल अॻे असांखे ॻाल्हि ॿुधाए छॾी आहे। मां आयत करीमा जी जेका माना पे कई उन ते गौर कजो। वइज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, याद कर मुंहिंजा प्यारा नबी उन वाक़े खे
जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं इस्माइल अलैहिस्सलाम काबतुल्लाह जो बुनियाद रखी रहिया हुआ ऐं चई रहिया हा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नक अंतस समीउल अलीम। या अल्लाह तू समीउ भी आ, अलीम भी आहे, खिदमत असांजी क़बूल फरमा। आउं तव्हांजे हिन ॻोठ मां हज़ारे दफ़ा आयो ऐं वियो आहियां। ही मेन रस्तो आहे। लाड़काणे वेंदो आहियां, ख़ैरपुर वेंदो आहियां, मेहड़ वेंदो आहियां, ॿियनि शहरनि ॾे अॻिते वेंदो आहियां। हिन तव्हांजे शहर मां कई दफ़ा गुज़र सफ़र थियो आहे, पर वाइज़ ऐं तक़रीर जे सिलसिले में मां सम्झा थो पहिरों दफ़ो आयो आहियां। अवांजे शहर जे मुअज़्ज़िज़ हाजी साहब सां असांजी पुराणी न्याज़मंदी आहे। हाजी साहब जन महिरबानी करे असां वटि बि आया। आउं ॿ दफ़ा हाजी साहब जे बंगले ते आयो आहियां, लेकिन वाइज़ जे सिलसिले में कुझु अर्ज़ करण जे सिलसिले में पहिरों दफ़ो आयो आहियां। मुंहिंजा अदा अवां मूंखे ॿुधायो त जेकॾहिं न को तव्हांखे चवे अबा यादि थी मुफ्ती साहब आयो हो मखदूम साहब वारे जलसे ते, यादि थी न, यादि कर त हाओ उहो कंदो जेको जलसे में आयो हूंदो। पर जेको आयो ई कोन हूंदो चवंदा बा यार आउं इन जलसे ते कोन आयुसि, मूंखे यादि ई कोन्हे। या भला अॼु ॾिसो 9 ज़िलहज जी राति आहे, ईअं न था? सन अंग्रेजी कहिड़ो आहे? 1998 ऐं इस्लामी सन कहिड़ो आहे? 1418 हले पियो। हाणे हिकिड़ो छोकिरो आहे, हिकिड़ो ॿार आहे जेको 1418 में ॼाओ ई कोन्हे, उहो ॼमे थो 1420 में या 22 में या 25 में, ऐं जलसो थियो आहे 1418 में। 19, 20, 21, 22, 23 7 साल पोइ 1425 में ॼाओ। उन छोकिरे खे चवंदे बाबा मखदूम साहब वारो जलसो यादि थी जॾहिं मुफ्ती साहब आयो। थोरो वर्दी त ॾियो अदा, ॾाढे त ॻाल्हायो। उनखे चवंदो छो ॼाओ ई कोन हो, त कीअं चइबुसि त तोखे यादि आहे? अल्लाह खां भुल त कान थी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो यादि कर ऐ मुंहिंजा प्यारा नबी, जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माइल काबतुल्लाह जो बुनियाद रखी रहिया हा, तारीख़ शाहिदा नबी करीम जी ज़ात बाबरकात हज़रत इब्राहिम खां कई 1000 साल बाद में आयो आहे। ज़ाहिरी तरह कई हज़ार साल पोइ आयो आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्त रब करीम खां भुल बि कान्हे। वो कीअं थो चवे उज़कुर यानी यादि कर, जेको सभिनी तफ़सीरनि कबीर वारे लिखियो आहे, बैदावी वारे लिखियो आहे, मआलिम तंज़ील वारे लिखियो आहे, ख़ाज़ न लिखियो आहे, रूहुल मानी वारे लिखियो आहे, रूहुल बयान वारे लिखियो आहे। सभु बुज़ुर्ग फरमाइनि था हिते उज़कुर जो लफ़्ज़ मख़फ़ी आहे। अल्लाह ताला फरमाए थो यादि कर मुंहिंजा प्यारा नबी, जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम बुनियाद खणी रहियो आहे काबतुल्लाह जो। हाणे यादि उनखे कराइबो आहे जेको मौजूद हूंदो आहे। अचे त 1000 साल बाद में थो। रब कीअं थो चवेसि त मुंहिंजा महबूब यादि कर, मञणो पवंदो त इब्राहिम काबतुल्लाह जो बुनियाद रखियो पे मुंहिंजो मुहम्मद अॻे ई मौजूद हुयो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हक़ चार यार। खुदा जे पाक कलाम में ॿियो बि हिकिड़ो वाक़ियो आहे। आम तरह सां चवंदा आहिनि त बाबा हे सुन्नी मौलवी बैत पढ़ंदा आहिनि, क़ुर न आहिनि पढ़ंदा। अल्हम्दुलिल्लाह असांजो त अक़ीदो आहे त असां त क़ुर त मञूं, हदीस त मञूं, पर अल्लाह जे बानहनि जे बैतनि खे बि मञीदा। इन मौलवी जे लाइ दुआ घुरोसि जेको क़ुर बि नथो मञे। तूं सॾाए त पाण खे मुवाहिद थो ऐं क़ुर पढ़ण जी दावा थो करी, मञी त क़ुर खे बि कोन थो। हिकिड़ो माण्हू आहे जेको बादशाह जे नौकर खे बि मञे थो, सो बादशाह खे बि मञींदो। ऐं
रब जे भय त रबीअ खे ड्राहण जे इरादे सां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे तबाह करण जे लाइ नंढड़ा नंढड़ा पखी टोलनि जे सूरत में रवाना फरमाया। उन पखीअ जी कदम जा प्यारा दोस्त झिरकीअ जेतिरो आहे। हिकिड़ी चोभ में पथरी थो खणे, ॿी हिकिड़े चंबे में खणे थो, टी ॿिए चंबे में खणे थो। टे पथरियूं नंढड़े पखीअ सां हाथीअ जे मथां अची जो पथरी पियो फिटी करे त स्वार मां पार, उन जे संजन मां पार, हाथीअ मां पार ज़मीन में हली पई वञे। ऐं इहो वाक़ियो सभिनी तफ़सीरनि जे इत्तिफ़ाक़ सां मुंहिंजे प्यारे नबी करीम जे विलादत बासआदत खां अॻे आहे। पर अल्लाह से फरमाए तो अलम तरा कैफ फअल रब्बुक बिअस्हाबिल फील। ओ मदीने वारा साईं तो कोन पे ॾिठो त मां रब करीम जी ज़ात बाबरकात हाथनि वारनि सां कहिड़ी जुठ कई हुई। तो कोन पे ॾिठो। अलम तरा 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 रा यरा मादवान फेल जो अल्लाह ताला अलम में जो अल्फा इस्तफहामिया अल्लाह ताला फरमाए तो अलम तरा कैफ फअल रब्बुक। तो कोन पे ॾिठो त तुंहिंजे रब कीअं पेरनि सां जुठ कई जो अरसल अलैहिम तैरन अबाबील। उन्हनि जे मथां रब करीम जी ज़ात बाबरकात पखियुनि जा टोला मोकिलिया हा। तरमीहिम बिहिजारतिम मिन सिज्जीलन, सख्त पथरियूं हुनखे पत्थर हणी रहिया हा। फजअलहुम कास्फिम माकूल। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे अमर सां पखियुनि के ईअं बणायो जीअं गाह जो ओलड़ हूंदो आहे। रब से छा थो फरमाए अलम तर कोन पे ॾिठी। आयो ई कोन्हे, अञा दुनिया ते कदम ई कोन थो रखे, ख़ुदा पे बसि कोन ॾिठो थी छा? ख़ुदा खे भुल थी आहे छा? और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, मुंहिंजे नबी पाक जो नस्ल ॾिस। चइबो आहे न फलाणो पुट फलाणे जो, फलाणो पुट फलाणे जो। सरकार जो नस्ल आहे मुहम्मद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब बिन हाशिम बिन अब्द मनाफ। ये मुंहिंजे नबी पाक जी पीढ़ी आहे। हलंदो वञ मथे हिकिड़ी पीढ़ीअ में नालो थो अचे नज़ार। नबी पाक जो 10हीं 11हीं पीढ़ीअ में ॾाॾो आहे जंहिंजो नालो आहे नज़ार। नून जे जंजीर अलफ ऐं रे नज़ार। इहो मुंहिंजे प्यारे नबी पाक जो ॾाॾो आहे। 9हीं या 10हीं पीढ़ी आहे। और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, मुंहिंजे हबीब ख़ुदि फरमायो आहे। अल्लामा बैहक़ी रहमतुल्लाह ताला अलैह दलाइल नबूवत में लिखियो आहे। अल्लामा अली मुत्तकी हिंदी रहमतुल्लाह ताला अलैह इनखे मुंहिंजा प्यारा दोस्त कंज़ुल अम्माल में लिखियो आहे। अल्लामा इब्न असाकिर रहमतुल्लाह अलैह इनखे तारीख़ दमश्क में लिखियो आहे। इन खां अलावा ॿियनि केतिरनि बुज़ुर्गनि हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह इनखे लिखियो आहे त हज़रत नबी पाक जो 9हीं पीढ़ीअ में 10हीं पीढ़ीअ में ॾाॾो हज़रत नज़ार काबतुल्लाह जो तवाफ तो बीठो करे। जो त काबे जी इज्जत शुरू खां हुई। वो मुशरिक हा त बि इज्जत कंदा हा, जे मुवहिद हा त बि इज्जत बैतुल्लाह जी कंदा हा। हज़रत नज़ार हीअं जो तवाफ बीठो करे, तवाफ कंदे कंदे तवाफ पूरो करे सिधो घर आयो। पुट घुराई, पुटनि खे चई अॼु पंहिंजे वॻ में उठ घणा आहिनि? अदा जागो था? पुटनि चयोसीं 200 आहिनि, 300 आहिनि, 400 आहिनि, जेतिरा हुया। चई अॼु मां तव्हांखे चवां थो 100 उठ काहे अचो। बाबा छा कंदे? अॼु 100 उठ कुर्बान थो कयां। बाबा छा कहिड़ी ख़ुशी आहे? चए ख़ुशी मूंखे आहे, तव्हांखे कहिड़ी ख़बर? 100 उठ कुर्बान कई, मक्के में उठ रधई। मुंहिंजा प्यारा दोस्तो हुन जे लाइ ताम तयारु कराई। हाणे 100 उठ खाइण जे लाइ बि माण्हू खपनि। मक्के जे ॿाहिरि ताइफ़ ॾे दावतूं मोकिलियई, ॿाहिरनि इलाइक़नि में दावतूं मोकिलियई, बदविन खे दावतूं मोकिलियई। हज़ारनि जे तादाद में मख़लूक गॾु थी आहे। पाण कमर ॿधी बीठो आहे, चेल्ह ॿधी बीठो आहे, पुटनि सूधो बीठो आहे, होली बीठो हलाए। बाबा मानी खाओ, गोश्त खाओ, छा बि कयो, जेतिरो खपे ओतिरो खणो। 100 उठ कुर्बान कया अथमि, अञा बि 200-300 बीठा आहिनि। खपंदा त ॿिया बि कहंदो वेंदुसि, पर ढो कराईंदोसां। हिक ॿिए खां पुछनि पिया, अदा
अज ये छो खैरात कई दस अदा मांखे तो खबर ही काने अबा तू दस यार मुखे भी खबर काने अबा तू दस जे मुखे भी खबर काने मानी खाइण वारा खोड़ पर खबर कंहिंखे काने सभिनी चवन सा नज़ार मानी त खाराए थो सवे उठ त कुठा थी पर छाजी खुशी आ चवे थो मानी खाई ड्रौ करे अचो गॾिजी त ॿुधाया मुंहिंजा मिठड़ा भाव हदीस पाक में इंदो आ मुझे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुद बयान कयो आ जमल सभई मानू मानी खाई आ गोश्त बची पयो आ ताम बची पयो आ हजारन जे तादाद में मानू आया नज़ार जे पुटन के भी खबर काने का जमल सब गरजी आया ओ नज़ार अज हेडी वडी खैरात केड़ी खुशी में कई थी चवे तो यार गाल ही आ रोज तवाफ कंदो आया अज भी काबे जो तवाफ पे कयुम पर तवाफ कंदे कंदे मां लब्बैक पे पढ़ी लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक अगे भी पढ़ंदोस अज भी पढ़म पे पर अज पढ़ंदे पढ़ंदे हिकड़े पासे मुंहिंजी जुबान ते लब्बैक जारी आ बे पासे ओचतो मुझे पुठी मां लब्बैक जो आवाज शुरू थी भी रहियुस काबतुल्लाह जे दरवाजे के चिमड़ी पियुस गिलाफ के वठी रब जे दरगाह में दुआ घुरम मौला मुझी जुबान त लब्बैक चवे थी पई पर हे पुठी मां आवाज पियो अचे कंहिंजो आवाज आ अलहमहुल्लाह तआला अलैहि रब जे ज़ात बाबरकात वटा इल्हाम थियो आ ओ नज़ारा इहो जेको तुंहिंजे पुठी मां आवाज लब्बैक जो ॿुधी रहियो आ इहो मुंहिंजे प्यारे महबूब मुहम्मद जो आवाज आ तू मुझे मुहम्मद करीम जो ॾाॾो आ मुझे नबी जो नूर तुझे पुठिया में मौजूद आ अज तू भी लब्बैक पढ़िया त मुझे मुहम्मद अरबी भी लब्बैक पढ़िया हजरत नज़ार थो चवे त मां अज इन खुशी में अज हे सवे उठ कुठा हन त शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो मुस्तफ़ा जो मां ॾाॾो आहियां महबूब इंदो तो मुझे पुश्त मजा इंदो नबी इंदो तो मुझे खानदान मजा इंदो मुझे महबूब करीम जे आमद जे खुशी में मां कया तो अड़े जेकॾहिं 100 उठ नबी जे ॼमण खां ई अॻ में हज़रत नज़ार कुहे ऐं जहान खे खाराए खुशी करे त नबी मुझे खानदान मां थो अचे पियो त अल्लाह जो हबीब उन खे फ़ख्र सां हदीस में बयान करे ऐं अॼु जेकॾहिं मुस्तफ़ा जे मीलाद जे खुशीअ में हाजी साहब 10 देगियूं लाहे 5 देगियूं लाहे उर्स नबी पाक जो करे मौलवी सोचे से शिरक करे छड़ी विद्या त करे छड़ी हराम करे छड़ी नाजायज करे छड़ी जायज ही कोने को मां तो चवा तू कुरान पढ़ो तू हदीस पढ़ो तू किताब पढ़ो मुस्तफा आयो ही कोने को मुस्तफा जो उर्स अगे ही थियो पे नबी करीम अञा दुनिया ते पैर रखिया ही किरण पर मुस्तफा जो उर्स जा होका आ गई तू छा थो चवी त नबी पाक जो उर्स नाजायज मखदूम मोहम्मद हाशिम कोन सिंध में गुजरियो आ छा अब्दुल गफूर हमायूनी कोन गुजरियो आ छा ॻाल्हाईंदा हलो मूंखे वर्दी ॾींदा हलो मुझा प्यारा दोस्त उहे बुजुर्ग हा अब्दुल गफूर हमायूनी या मौलाना मोहम्मद हाशिम ठट्टवी रहमतुल्लाह अलैह उहा हस्ती आ जो मदीने वयो मुस्तफा जे रोजे जे आॾो हुजूम आ हे बि बीठो आ सलाम अर्ज़ कई अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह मुझा प्यारा दोस्तों सलातो सलाम पढ़े थो ॿिया बि पढ़नि था रोज़े अतहर मूं आवाज़ थो अचे वालैकुम अस्सलाम मोहम्मद हाशिम ओ मोहम्मद हाशिम तोते बि सलाम हुजे मोहम्मद हाशिम अकेलो कोन हो ॿिया बि हा हज़ारे हा माण्हू घणा हा सब कंहिं चयो त मां मोहम्मद हाशिम ॿिए चयो त न मां मोहम्मद हाशिम टे चयो त मां ईअं इख़्तिलाफ़ थी पियो सभिनी चयो त वरी दुबारो साईं खां पक था करायूं त कहिड़ो मोहम्मद हाशिम वरी गॾी चवनि था अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह ॿियो दफ़ो जमल सलातो सलाम पढ़ियो अथल वरी रोज़े अतहर मूं आवाज़ आयो आ वालैकुम अस्सलाम मोहम्मद हाशिम ठट्टवी
मक़बूल आलिम हा। मुंहिंजा सोना मां तोखे किताब ॾेखारियां, मुंहिंजे लाइब्रेरी में लिखियो पियो आहे, अॼु खां तक़रीबन पौणा 200 साल अॻु जो किताब आहे, मुंहिंजे किताब कुतुबखाने में मौजूद आहे। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह जो उस्ताद हो। मखदूम साहब जे उस्ताद खां हिकिड़ी फतवा पुछऊं, कहिड़ी त साईं हिकिड़े वाणे हिंदूअ ठटे जे शहर में गुस्ताखी कई आहे सहाबन जी, उनखे कहिड़ी सज़ा ॾियूं? इन हमरा खे हेॾे वठी अचोसि, वेझो मुंहिंजे चिठी वारे खे हिते हिते वेझो आणियोसि। पाण लिखी थी त आओ, जे कंहिं ॿिए मोकिलियो थी त उनखे वठी आ। ॿियनि मौलवियुनि जहिड़ो मां न आहियां, मां चवंदो आहियां इधर या उधर। चिठी रखो साईं, चिठी रखो। अब आजी के वठी चोस, अरे वठी चोस। सल्ले अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। हे वरी ड्राड़ू हणंदा आहिनि, साईं हेॾो मुफ्ती आयो चिठी वञी ॾेईसि, हेॾो वॾो मौलवी हिन जो आयो, पर से छोकिरे देरी कान कई, चिठी वञी ॾेईसि। चिठी ॾियणु सवली आहे, पर निभाइणु ॾुखियो आहे ॾाढो। मां चिठियुनि ते त ख़ुशि थींदो आहियां, चवंदो आहियां त घटि में घटि दर्जन चिठियुनि जो हुजे त 2 कलाक ॿिया बि हलां। ऐं मुंहिंजा बिछड़ा भाउ अज़ीज़, मां अर्ज़ पे कयो त मखदूम साहब जे उस्ताद खां पुछऊं फतवा। तवजो कजो, तवजो। कहिड़ी ॻाल्हि पुछऊं त साईं हिकिड़े हिंदूअ असहाबनि जे शान में गुस्ताखी कई आहे, इनखे कहिड़ी सज़ा ॾियूं? मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह जे उस्ताद लिखियो त इहो हिंदू आहे, मुस्लमान कोन्हे, तंहिंजे करे शरीयत जो कानून हिंदूअ ते कोन लॻंदो आहे। इनखे वध में वध गॾह ते चाढ़े, कारो मुंहुं करे, दांगी घुमाए, पादरनि जी कंडी विझी ठटे जे शहर में घुमायोसि। तंहिंजे करे हिनखे ताज़ीर ॾिबो। जंहिं महिल फतवा लिखी उस्ताद लिखी तैयार कई, सही कई, ठपो हयईं कि हाणे मोहम्मद हाशिम मुंहिंजो शागिर्द आहे, उन खां बि सही करायो। हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम रहमतुल्लाह अलैह वटि फतवा आई। फतवा पढ़ी चई उस्ताद साईं आ, बेअदबी को नथो क्या, पर मां मोहम्मद हाशिम जी फतवा है यो हिंदू वाजिबुल क़त्ल। ताज़ीर न ॾिबो इनखे, क़त्ल कबस। जेको मुस्तफ़ा जे असहाबनि जी गिला करे, इहो क़त्ल जो हक़दार आहे। मुसलमाननि जे मुल्क में नबी जे यारनि जी गिला करण वारो, बेअदबी करण वारो दुनिया ते रहण जो हक़दार न आहे। मखदूम साहब जो उस्ताद सां ॻाल्हि कयोसीं, मोहम्मद हाशिम त हीअं थो चवे, चई मोहम्मद हाशिम नौजवान आहे, जज़्बाती आहे, हिनखे कहिड़ी ख़बर। और मुंहिंजा अदा उन किताब वारे लिखियो आहे, पौणा 200 साल अॻु जो किताब आहे। चवे थो मखदूम साहब जे उस्ताद खे रोज़ानो राति जो नबी करीम जो हुज़ूर थींदो हो, हुज़ूर जी ज़ियारत थींदी ही, सरकार जे कचहरीअ में महफ़िल में हाज़िरी ॾींदो हो। सोमणीअ खां पोइ सभु को सुम्ही पवंदो हो। हे बुज़ुर्ग सलात पढ़ी करे मराक़बो कंदो हो त वञी मदीने निकिरंदो हो। पर जंहिं महिल न इहो चई त मोहम्मद हाशिम ॿार आहे, हिनखे कहिड़ी ख़बर, नौजवान आहे, मुंहिंजी फतवा सही आहे, शागिर्द आहे, ख़ुदा जो शान मथां राति आई आहे, राति जो सलात उस्ताद पढ़ी आहे, सलात पढ़ी मराक़बो कयो आहे, सारी राति गुज़री वई, पर उस्ताद खे ज़ियारत नसीब कान थी। ॾाढो ॾुखारो थियो, ॿियो सॼो ॾिहाड़ो रोईंदो रहियो, ॿी राति आई रोंदो रहियो, टियों ॾिहाड़ो गुज़री वियो, टीं राति रहंदो रहियो, त हफ़्तो गुज़री वियो, ज़ियारत कान थी। आख़िरकार हिकिड़ी राति गिचीअ में ॻारो विझी मदीने ॾे मुंहुं करे बीही ज़ारो कतार रुनो आहे, या रसूल अल्लाह कहिड़ी मूंखां ख़ता थी आहे, रोज़ ज़ियारत थींदी आहे, अॼु 8 ॾींहं गुज़री विया, ज़ियारत कान थी। 8हें ॾिहाड़े खां पोइ हुनजो भाॻ खुलियो, हबीबन ज़ियारत कराई, पर मुस्तफ़ा डमरिया था अचनि, चवनि था ओ फलाणा, इहो कलम मोहम्मद हाशिम जो न आहे, हथ मुंहिंजो हूंदो आहे, कलम मोहम्मद हाशिम जो हूंदो आहे।
तंहिंजे करे ॿियनि जी फतवा ग़लति थी सघे थी, मुंहिंजे मोहम्मद हाशिम जी फतवा ग़लति नथी थी सघे। मां इन जे करे त को ॾमरियो आहियां, शागिर्द तुंहिंजो आहे, पढ़ियो तो वटि आहे, पर तो वारी फतवा ग़लति आहे। मां मोहम्मद जी उहा फतवा आहे जेका मोहम्मद हाशिम जी आहे। रब्बानी आलम हा बा हुया या न? इन्हनि आलमनि जहिड़ो को आलम ॾेखार त सही, इन आलमनि जहिड़ो को आलम पैदा त करे ॾेखारियो। ख़ुदा जो कसम जा बयाज़ पिया हन, किताब पिया हन, फतवाऊं पयूं हन। मखदूम मोहम्मद हाशिम पंहिंजे किताबनि में लिखियो आहे त दुनिया जूं लख ईदूं हिकिड़े पासे, ईद मीलादुन नबी हिकिड़े पासे। मखदूम मोहम्मद हाशिम लिखियो आहे पंहिंजे किताब में, जेको सारी ज़िंदगी आज़ान में नबी करीम जो नालो ॿुधी अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ते चुमंदो रहंदो, चवे थो मां फतवा थो ॾियां, माण्हू अंधो कॾहिं कोन थींदो, हुनजे अखियुनि जी नज़र ज़ाया कान थींदी। ऐं मां इहो बि तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, मुस्तफ़ा जी हदीस सही आहे। पाण करीमन फरमाया कुंतु लहू शफ़ीअन व क़ाइदन यौमल क़ियामा, इहे करण वारे जी क़यामत में शफ़ाअत बि कंदुसि, जन्नत में वठी बि वेंदोसांसि। अदा हे आलमन हा ॻाल्हाईंदा हलो, ॾाढे त ॻाल्हायो। हे आलमन हुआ, आलम हा पर रब्बानी आलम हा, जय्यद आलम हा, मुहक़्क़िक़ आलम हा। असांजा मुर्शिद करीम हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह, जंहिंजे फैज़ जो समुंड हो, दरिया हो, मुजादा सोई वारा उन मां फैज़ वठी विया, भरचूंडी वारा उन मां फैज़ वठी विया, कड़े गंवर वारा ख़लीफ़ा उन मां फैज़ वठी विया, मिठी वारा ख़लीफ़ा उन मां फैज़ वठी विया, झंडे वारा बुज़ुर्ग उन मां फैज़ वठी विया। जंहिंजे ख़लीफ़नि जे ख़लीफ़नि जूं दरगाहूं ठहियूं पयूं आहिनि। रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह क़ादरी सिलसिले जो जहिड़ो दरिया सिंध में वहायो तहिड़ो कंहिं कोन वहायो। उन जे मलफूज़ा शरीफ़ में लिखियल आहे त 12 रबीउल अव्वल शरीफ थींदी ही हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे हावेली शरीफ में अंदर वञी पंहिंजे अहल बैतन खे बचड़न खे कढी ॿिए घर मोकिलींदा हुआ ऐं हावेली में नबी करीम जो उर्स कंदा हुआ ऐं ॿाहिरि ॾेढीअ ते गेंडी ऐं करो पाण हथ में खणी बीहंदा हुआ। जमात ईंदी ही, अबा तव्हांजा हथ मां थो धोआरियां, साईं तूं सैयद आं, आले नबी आं, मुर्शिद आं। चवंदा हा हाओ सभु कुझु आहियां, पर अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा जो उर्स आहे, तव्हां मुंहिंजे नबी जा महिमान। मां मोहम्मद राशिद जी दिल थी चवे त नबीअ जे महिमाननि जा हथ मां धोराया। इहे सभु गुमराह ॻाल्हाईंदा हलो अदा, इहे राह खां भुलल हा, इहे बिदअती हा, इहे बरेलवी हा, न को बरेलवी हा, न को बिदअती हा। खुदा जो कसम आहे, अहले सुन्नत वल जमात जा पेशवा हा, अॻवान हा, क़ुरान जा माहिर हा, हदीस जा माहिर हा। तन खे ख़बर ही त खुदा जे महबूब सां इश्क कीअं रखबो आहे। ओ मुंहिंजा प्यारा भाउ, तूं हिकिड़े पासे कलमो थो भरे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, वरी नबी मूं ऐब थो कने त नबी खे ग़ैब जी ख़बर हुजे त ज़हर छो खाए हा? हे मुसलमान थियो तूं मुसलमान थी करे इहा ॻाल्हि न कर, शान जूं ॻाल्हियूं खुटियूं आहिनि छा? हबीब जा फज़ाइल खोटा आहिनि छा जो इहा ॻाल्हि तोखो कंहिं पुछी आहे छा त नबी खे ग़ैब जी ख़बर कान आई? भई ज़हर जी खाधई बूटी, बकरीअ माई रधी यहूदियाणीअ ख़ैबर में, पोइ नबी पाक जे आॾो रखे नबी खाई वियो। ख़बर हुजे सां ग़ैब त कीअं खाए? सलात पढ़ तोखे नबी पाक जी सची हदीस ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। बाबा थका त न आहियो न? हिकिड़ो माण्हू क़ुरान थो पढ़े, चवे थो ला तक़रबुस सलात, नमाज़ जे वेझाई न वञो। वो पत कंदुसि आहे त क़ुरान, ला तक़रबुस सलात, नमाज़ जे वेझाई न वञो। क़ुरान थो झले, अड़ पढ़ियो चवंदो यार हलाए थी सघे थो, ऐं ख़ुशि थींदो, शुक्र थो भला जान त छुटी। अॼुकल्ह निमाज़ असांखे जहिड़ो ॾम था चढ़नि पिया। मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे फिस्सलात कुर्रतुल ऐनई, मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं निमाज़ में अखियूं ठरंदियूं आहिनि।
हुजूर जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जमल बानो वुज़ूअ जे लाइ हथ धोईंदो आहे रब मलाइकनि खे फरमाईंदो आहे मुंहिंजे बाने वुज़ूअ जे लाइ हथ धोता आहिनि इन वुज़ूअ जे बरकत जे करे हथनि जा गुनाह धोई छॾियोसि मुंहुं धोअंदो आहे रब चवंदो आहे चपनि जा गुनाह अखियुनि जा गुनाह कननि जा गुनाह ज़बान जा गुनाह वुज़ूअ जे सदके धोई छॾियोसि ॿाहूं धोअंदो आहे रब चवंदो आहे हिन जा हथनि वारा गुनाह धोई छॾियो माफ़ करे छॾियो मथे जी मख कंदो आहे रब ताला चवंदो आहे पुछड़नि पुछड़नि ख़्यालनि वारा ख़्वा गुनाह माफ़ कयोसि जंहिंमहिल पेर धोअंदो आहे तंहिंमहिल रब चवंदो आहे हिन जा पेरनि जा गुनाह माफ़ कयो जंहिंमहिल बानो निमाज़ शुरू कंदो आहे मलाइक चवंदा या अल्लाह वुज़ूअ जे सदके जिस्म जा गुनाह वया हथनि जा वया पेरनि जा वया वात जा वया नक जा वया कननि जा वया ॼघुनि जा वया ॿाहुनि जा वया मथे जा वया ज़बान जा वया जेतिरा बि गुनाह वुज़ूअ जे एवज़ सभु माफ़ कया थी हाणे त तुंहिंजो बानो निमाज़ थो पढ़े छा थो ॾींसि रब चवंदो आहे वुज़ूअ जे सदके गुनाह माफ़ कयामांसि निमाज़ जे एवज़ में जन्नत जो दर खोले ॾियोसि सुभान अल्लाह जंहिं न मुस्लमान खे निमाज़ सां मुहबत आहे उन जी क़बर बि कुशादी आहे हुज़ूर से फरमाइनि था नमाज़ी जॾहिं क़बर में वेंदो नमाज़ी क़बर में वेंदो त मलाइक चवंदसि मर रब्बुक तुंहिंजो रब कहिड़ो आहे वमन नबीयुक तुंहिंजो नबी कहिड़ो आहे वमा दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो आहे नबी साईं फरमाइनि था उनखे निमाज़ सां मुहबत हूंदी आहे मलाइक चवंदा रब कहिड़ो नबी कहिड़ो दीन कहिड़ो ही चवंदो दऊनी अन उसल्ली ओ अदा थोरो छॾियो त मां निमाज़ पढ़ी वठां पोइ थो ॿुधायां मलाइक रब खे अर्ज़ु कंदा मौला अजीब बानो आहे असां पुछूं था रब कहिड़ो थी नबी कहिड़ो थी दीन कहिड़ो थी ही थो चवे छॾियो त निमाज़ पढ़ा हाणे तुंहिंजी कहिड़ी मर्ज़ी आहे रब जी ज़ात बाबरकात फरमाईंदो मलाइको जेको क़बर में बि मां रब जी इबादत निमाज़ यादि करे थो त तव्हां पुछाणो माफ़ अल्लाह जी ज़ात बाबरकात और निमाज़ जे सदके उनखे माफ़ थो करे छॾे फैज़ आहे या नाहे अदा बरकत आहे या नाहे कहिड़ियूं सोहणियूं मस्जिदूं ठहियूं पियूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह पाणीअ जा इंतज़ाम अंदरि कालीन बिस्तरा विछाया लुखूं विछायूं पियूं आहिनि हर तरह जो इंतज़ाम आहे लाउड लॻा पिया आहिनि पखा लॻा पिया आहिनि ख़ूबसूरत लॻी पई आहे ऐं रब जो सॾु पियो थिए हय्या अल सलात हय्या अल फलाह अचो निमाज़ ते अचो छोटकारे ते ऐं तूं दुकान तां चुरी कोन थो ओताक तां उथी कोन थो बिस्तरे तां उथी कोन थो घर में सुतो पिया यादि रखजां मर्द ख़बर पए अख बूट त ख़बर पवंदई नमाज ते अच त इंशाअल्लाह ताला अल्लाह बि राज़ी त अल्लाह जो रसूल बि राज़ी ख़ुदा शल तव्हां असांखे नमाज़ी बणाए चओ आमीन ज़ोर सां चओ आमीन ॾाढे चओ आमीन नमाज़ी बणिजी पओ नमाज़ी अहिड़ा नमाज़ी बणिजो जो मुंहिंजा प्यारा दोस्त जीअं चओ भिटाई सां चओ त क़बर ताईं कंदी वई अबाणा अबाणा मरण जे घड़ी बि तोखे नमाज़ यादि हुजई ऐं मुस्लमान जी ज़ीनत आहे नमाज़ मुस्लमान जी निशानी आहे नमाज़ सरकार दो आलम अलैहिस्सलाम फरमायो आहे त क़यामत जे ॾिहाड़े सभ खां अव्वल पुछाणो नमाज़ जो थींदो छाजो पुछाणो थींदो अदा ऐं हुज़ूर ईअं बि फरमायो आहे त मुंहिंजे उम्मत खे अल्लाह ॿ नेमतूं नसीब कयूं आहिनि पहिरीं उहे खसबुनि वरी उहे पहिरीं असाब नज़ कयो या रसूल अल्लाह उहा कहिड़ी नेमत आहे जेका उम्मत खे मिली आहे ऐं वरी खसजी वेंदनि उहा कहिड़ी आहे सरकार फरमाइनि था पहिरीं नेमत आहे मुंहिंजे उम्मत जो हया ॿी मुंहिंजे उम्मत जे लाइ नेमत आहे नमाज़ पहिरीं उम्मत मां हया वेंदो ॿिए नंबर में उम्मत मां नमाज़ हली वेंदी वाकई ॾिसिजे थो त ॻोठनि जा ॻोठ ग़ैराबाद लॻा पिया आहिनि मस्जिदूं ठहियूं पियूं आहिनि हर शइ मौजूदु आहे पर मुस्लमाननि जे ॻोठ में आज़ान कान थी अचे नमाज़ कान था पढ़नि पिया हेॾे वॾे ॻोठ में जेकॾहिं आज़ान थी अचे जाते 500 घर आहिनि उते 5 नमाज़ी बि कोन था मिलनि ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ हयाती ख्वाब आहे आख़िर हलणो आहे मरणो आहे रब जी दरगाह में हाज़िरी ॾियणी आहे मूंखे सच ॿुधाइजां त हिन दुनिया मां जॾहिं वेंदासीं हिन जहान खे छॾे वेंदासीं ऐं क़बर जे अंदरि वेंदासीं त माल मिल्कियत हिते हूंदा या खयूं हलंदासीं मोए पुॼाणा मैयत जे
तकड़ कन तमाम खण खण वाई वात में मंज़ल कन मुकाम लुत्फ साण लतीफ़ चवे लटाब कन लीलाम हाणे मोट मुहम्मद जाम जो उम्मत तुझे आसरे न को अबो साण हूंदो न का अमड़ साण हूंदी न को भाव साण हूंदो न को अज़ीज़ साण हूंदा प्यारा पुट बि मुजादा मुक़ाम ताईं मस हलंदा मण मिटीअ जा वारे वापसि ईंदा 10 मिंट क़ब्र जे मथां कोन वेहंदा घर वारी मुक़ाम ताईं त कान हलंदी पर घर खां बि ॿाहिरि कान निकिरंदी इहे बगुला इहे मालातूं इहे कारूं इहे ज़मींदारियूं इहे नवाबियूं इहे इल्म इहे कुतुबखाना इहे खज़ाना इहे दौलतूं सभु इन जाइ ते छॾे अकेलो वाहिदुल क़हार जी दरबार में हलंदासे शाह साहब फरमाइनि था बर बंजूअ वेही केड़ियूं कंदे ॻाल्हियूं ॼाणी मानी मोटिया वर वनी ॾेई पो कल कान पेई त ॾाज ॾिनऊंसि कहिड़ो कारे कलर में सुम्हारे मोटी वेंदा वो बंदो जाने तो बंदे जो रब जाने आखिर इन सफर जे लाइ कुछ तैयारी बिछड़ा कर ओ मुझा बिछड़ा भाव अजीज अल्लाह से तआला तो असा के नमाजी बनाए हर मुसलमान जे बच्चन के खुदा दीनदार बनाए अर्ज पे कम गाल पे कम अध में वरी पते हले उस मोटी अचा नबी करीम जी जात बाबरकात लाए गोश्त जी गाल पे कम तो यहूदियाणी गोश्त खारायो ही था चवन त खबर का नहीं असल में सही हदीस पढ़नी कोन था ला तक़रबु सलात नमाज़ जे वेझाई न अड़े खुदा हिदायत करई थोड़ो अॻिते त हल अल्लाह ताला फरमाए थो व अंतुम सुकारा नशे जी हालत हुजेव त पो नमाज़ जे वेझा न वञो नशो अथव हराम इहो हराम कमु न कजो जेको तव्हांखे नमाज़ खां बि गाफ़िल कंदव अव्हांखे नमाज़ जी ख़बर ई कान पवंदी नशे जी हालत में नमाज़ जे वेझा न वञो हाणे त ॻाल्हि सवली आहे न सही पर जो रुगो माण्हू बीही रहे त ला तक़रबु सलात नमाज़ जे वेझा ई न वञो आहे त क़ुरान पर अधूरी माना ठहंदी कान ईअं न सही त हीअ हदीस जेका आम माण्हुनि खे ॿुधाईंदा आहिनि त नबी पाक खे ज़हर ॾिनो वियो ऐं हुज़ूर खाई छॾियो ग़ैब जी ख़बर कान हस तरी त खाधई न हुजे सा त छो खाए हा हाणे इहा सची सही हदीस मां तोखे ॿुधायां ऐं मां जवाबदार आहियां ज़िम्मेदारी मुंहिंजी आहे हिकिड़ो अखर बि घटि वधि थिए जेका चोर जी सज़ा सां मुंहिंजी सज़ा पर जे मुकमिल जेका हदीस मां बयान थो कयां इहा तोखे ॾेखारियां त मां ॾंड न वठंदोसां पैसा कोन वठंदोसां मां रुगो मिनत कंदोसां त महिरबानी करे पुराणो मज़हब छॾे नओं कलमो भर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अॼु ताईं बेईमान वारे मज़हब ते हुई इहो छॾे नओं मुस्लमान थी जेके नबी मां आइब था कढनि पिया ॻाल्हि असुल ही आहे त सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो ख़ैबर में विया मदीने पाक में रियासत कायम करण खां पोइ ख़ैबर ने नबी पाक जॾहिं चढ़ाई कई त ख़ैबर में यहूदी रहंदा हुआ ख़ैबर जो सॼो इलाइक़ो हुयो यहूदनि जो ऐं यहूदी वॾा शरारती हुआ पर पढ़िया लिखिया बि हुआ जाहिल बि कोन हुआ इल्म वारा हुआ तौरेत जा ॼाणू इंजील जा ॼाणू ज़बूर जा ॼाणू आसमानी सहीफ़नि ऐं किताबनि जा ॼाणू हा त उन्हनि यहूदनि पाण में सलाह कई त इहो जेको मुहम्मद चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे मुल्क ते काह करे आयो आहे ख़बर नाहे नबी आहे अलाए न हाणे इनखे आज़मायूं छो तौरेत में लिखियल आहे इंजील में लिखियल आहे ज़बूर में लिखियल आहे सुहफ़ इब्राहिम में लिखियल आहे त जेको नबी हूंदो आहे उनखे ज़हर असर कोन कंदो आहे ऐं जेको गैर नबी हूंदो आहे उनखे ज़हर ख़तम करे छॾींदो आहे हाणे ॿी त असां वटि कसवटी कान्हे का अचे थो दावत कयोसि बकरीअ खे भुञो ऐं सॼी ज़हर सां भुञी अॻियां रखोसि जेकॾहिं खाई वियो ऐं बची वियो त सचो नबी आहे जेकॾहिं खाई वियो ऐं मरी पियो त पोइ नबी कोन्हे छो त नबीअ खां सवा ॿिए खे ज़हर मारींदो आहे पर नबीअ खे ज़हर कुझु कोन कंदो आहे हिननि इन इरादो करे उहा बकरी भुञी ज़हर सां तयारु करे हुज़ूर जाॾो रखी अची
हाणे हुननि जो इम्तिहान आहे त नबी ज़हर खाईंदो आहे त बि कोन मरंदो आहे, गैर नबी खाईंदो आहे त मरी पवंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि, हाणे हेॾो नबी पाक जे आॾो जीअं जो आयो गोश्त रखियऊं त कुर्बान मदीने वारे साईं तां पाण फरमाइनि था मूंखे रब करीम जो कसम आहे, जीअं जो गोश्त मुंहिंजे आॾो रखियऊं अञा मूं हथ ई कोन वधायो आहे तो गोश्त जूं बूटियूं बकरी भुगल मूंसां ॻाल्हाए पई या रसूल अल्लाह मुंह में हथ न विझजांइ, छाजे करे जो मुंह में कातुल ज़हर पियल आहे। हुज़ूर जी ज़ात बाबरकात फरमाइनि था बकरी मूंखे ॿुधायो त मुंह में ज़हर आहे, पर मूं वरी बकरी खे चयो त मां तोखे खावां थो, मां मुहम्मद खे कुझु कोन थींदो। सही सहाबन खे भला छो खाइण ॾिनई, हुननि जे मुक़द्दर में शहादत नसीब हुई ऐं फ़र्क़ु ॾेखारणो हो त हिकिड़े पासे सहाबी खाए ॿिए पासे नबी खाए। सहाबी नबी न आहे, अल्लाह ताला जे नबी चयो मां खावां त बची वञा, हिन खे शहादत मिले ऐं हे शहीद थिए त माईअ खे पक थिए त हे नबी आहे, हे नबी न आहे। नबी करीम खे ख़बर हुई अरे मुल्ला तोखे का खुदा जी हिदायत नसीब थई, तू वरी नबी खे बे इल्म साबित थो करे तो गोश्त खुद बुधाए पियो त मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात के त या रसूल अल्लाह मुंह में ज़हर थी, तू वरी तो चवे त हुजूर खे ख़बर कान ही, मुझे मुस्तफा खे ख़बर हुई। चओ चओ मुझे मुस्तफा खे ख़बर, ॾाढे चओ ख़बर, ऐं हे वरी बे ऐब साबित थो करे त नबी खे ख़बर कान हुई। काॾे मुंह मरियम जो, काॾे टंडरो अल्लाह यार, काॾो जी ॻाल्हि काॾे फेराए गेराए हबीब खे बेअब साबित थो करे। पंहिंजे मौलवियुनि लाइ से असांजो वॾो अल्लामो आहे, वॾो मौलाना आहे, वॾो बुज़ुर्ग आहे, वॾो हुनखे इल्मु आहे। पाकिस्तान में हुन जहिड़ो को आलिम ई कोन्हे, छो त तुंहिंजे पार्टी जो आहे, तुंहिंजे मौलवीअ जहिड़ो पाकिस्तान में आलिम कोन्हे ऐं नबी करीम अला भित जे पुठियां जी ख़बर कान्हे। है फतां जी माना तोखे मुल्लनि ते ईमान आहे, मुहम्मद अरबी ते ईमान आहे कोन। ऐं मुस्तफ़ा खे कंहिं पढ़ायो कुरान, अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त मां पंहिंजे प्यारे कामिल इंसान याने मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ालिक़ भी मां आहियां, पढ़ाइण वारो भी मां आहियां। अहिड़ो त रब करीम पढ़ायो आहे जो मुंहिंजे प्यारे महबूब मुहम्मद करीम जी ज़ात खे ज़र्रे ज़र्रे जो इल्मु रब ॾिनो आहे। कंहिं ॾिनो आहे? असां अहल सुन्नत जो अक़ीदो आहे त अल्लाह न ॾे हा त ख़बर कान हुजेसि हा, पर अल्लाह ॾिनो अथसि तॾहिं मुस्तफ़ा खे सभु ख़बर आहे। कंहिंजे ॼण सां, ॾाढे जो कंहिंजे ॼण सां, अल्लाह जे ॼण सां। अल्लमक मालम तकुन तालम, कुरान ॿुध, अल्लाह ताला फरमाईंदो आहे अल्लमक मालम तकुन तालम वकान फदलुल्लाहि अलैका अज़ीमा। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात खे अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो आहे ऐं प्यारा नबी मां रब तोखे पढ़ायो आहे छा, मालम तकुन तालम, जो कुझु तो न पे जातो सभु मां रब तोखे पढ़ायो आहे। वकान फदलुल्लाहि अलैका अज़ीमा, मां रब करीम जे ज़ात बाबरकात जो तुंहिंजे मथां वॾो फज़ल आहे।